अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी ऑडियो लाइब्रेरी में अवां खे भलीकार। इंटरव्यू एक मायारी तहक़ीक़ जो क़ाइदो आहे, हिकु तरीक़ो आहे जेको मालूमात गॾु करण जे लाइ पुछियल सवालनि जे आधार ते हूंदो आहे त कहिड़ा सवाल पुछिया वञनि था। हालांकि इंटरव्यू खे सखारो बणाईंदड़ सवाल हूंदा आहिनि, उहो ईअं हूंदो जीअं इंटरव्यू वठंदड़ ख़ुदि इंटरव्यू ॾेई रहियो हुजे। मतिलबु त सवालनि में नवाण हुजे, छो त जवाबनि खां वधीक ज़हन छिकाईंदड़ सवाल हूंदा आहिनि ऐं अहिड़ा सवाल ई सदियुनि ताईं ख़ामोशियुनि खे ज़बानूं ॾेई छॾींदा आहिनि। इन सबब करे इंटरव्यू खे आमतौर ते मार्केट रिसर्च, सोशल साइंस ऐं एथनोग्राफिक रिसर्च में इस्तेमालु कयो वेंदो आहे। उन खां अलावा बि इंटरव्यू जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि, पर इहो सच आहे त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इंटरव्यूज़ तारीख़ जा अहम बाब बणिबा आहिनि, जेकी अक्सर तरकीब जी सतह खां मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। मसलन स्ट्रक्चर्ड इंटरव्यू, जंहिंमें पहिरियां ई तयशुदा तरतीब सां पुछिया वियल सवाल हूंदा आहिनि। ॿियो आहे गैर साख़्ता इंटरव्यू, जेको आज़ादु हूंदो आहे, ऐं आख़िरी नीम साख़्ता इंटरव्यू आहे, जेको विचलो हूंदो आहे। सो अॼु पाण ज़िक्र कंदासीं नौजवान लेखक साहिल जे उन इंटरव्यू जो जंहिंजा जवाब वाक़ई में ध्यानु छिकाईंदड़ आहिनि। ॻाल्हि ॿोल बाबू सुमरो ऐं आवाज़ हनीफ सोडर। सवाल साहिल। जवाब: हिकु ग़ुलाम क़ौम जो ग़ुलाम फ़र्द, ईअं खणी चइजे त ग़ुलाम इब्ने ग़ुलाम, जेको माउ जे पेट में बि ग़ुलाम थी पलिजण खां वठी अॼु ॾींहं ताईं ग़ुलाम आहे। संदसि अखियूं हर वक़्तु आज़ादीअ जा ॾीआ ॾिसण लाइ मुंतज़िर हूंदियूं आहिनि। हू GM सैद जे आज़ादीअ वारे पैगाम सां ईअं जुड़ियल आहे जीअं औलाद पंहिंजी माउ जे नाड़ सां जुड़ियल हूंदी आहे। सवाल सिंध यूनिवर्सिटी। जवाब: मां सिंध यूनिवर्सिटीअ ते घणो नथो लिखी ऐं ॻाल्हाए सघां, जो मूंखे उन में रही अञा चंद महीना मस थिया आहिनि। मूंखे भउ आहे त शायदि आउं साणसि इंसाफ़ न करे सघां, पर इहो ज़रूरु चवंदुसि त तालीमी इदारा क़ौमुनि जी अहिड़ी नर्सरी हूंदा आहिनि जिते समाजी काया पलट ऐं तब्दीलीअ जी छांव जा बुनियाद रखंदड़ कई ॿूटा याने शागिर्द पंहिंजूं पाड़ूं खोलणु शुरू कंदा आहिनि। सिंध अंदरि सिंध यूनिवर्सिटी उन्हनि समूरनि ॿूटनि जी माउ आहे। सवाल GM सैद। जवाब: उहो शख़्स जंहिं सिंधू सभ्यता जे अहम विरसे मुंहनि जे दड़े जी नाबूद ऐं पामाल थियल तहज़ीब जी आज़रदा ऐं बेक़रार रूह ते आनंदी ऐं ख़ुशहालीअ जे सुरूर जा छंडा हयां। उहो शख़्स जंहिं सिंध जी हज़ारा सालनि जी तारीख़ ते वक़्त जे चाबरनि पारां उछलायल धूड़ ऐं तज़ खे लाहे क़ौमी वजूद जे बुत में साहु भरियो। उहो शख़्स जंहिं मज़हबी रुजत परस्तीअ ते बीठल मुल्क अंदरि मुंहनि जे दड़े जी नाचणी संबारा जे रक़्स खे मुतारिफ़ करायो ऐं दुनिया खे ॿुधायो त रक़्स असां सिंधियुनि जो क़ौमी विरसो आहे। उहो शख़्स जंहिं पंहिंजी धरतीअ तां बिन क़ासिम जे पाड़ुनि खे पटे महाराजा ॾाहर जो तसलसल बरक़रार रखियो। उहो शख़्स जंहिं दौलत दरिया ख़ान ऐं दोदे सूमरे जे तलवारुनि जा मुठिया सिंध जे नौजवाननि जे हथनि में ॾिना। उहो शख़्स जंहिं आफ़ाक़ियत जे कुन में घुमराटियूं खाईंदड़
लतीफ़ी फ़िक्र खे सरज़मीन सिंध ते पेर खोड़ाया, जंहिं असांखे वतन सां हुब जो सबक़ सेखारियो, जंहिं असांखे देस जी मिटी, गाह, वणनि, दरियाउनि, जबलनि, जानवरनि ऐं पखियुनि सां मोहबत करणु सेखारी। उहो शख़्स जंहिं असांखे सेखारियो त परदेस जी मैना खां पंहिंजे देस जी क़बर भली आहे, जंहिं असांखे ॿुधायो त गंगा जल ऐं ज़मज़म खां सिंधूअ जो पाणी असां लाइ वधीक मुक़दस आहे, जंहिं असांखे ॿुधायो त पंहिंजी धरतीअ जे दड़नि जी मिटी ऐं भिटुनि जी वारीअ खां करबला जी खाके शिफ़ा ऐं मदीने जी मिटी वधीक मुक़दस कोन्हे। सवाल: पसंदीदा किताब। जवाब: मुंहिंजा पसंदीदा किताब ॿ आहिनि। हिकिड़ो अल जज़ाइर जे दानिश्वर फ्रांसिस फेनन जो किताब ओरिजिन ऑफ द अर्थ, मिटीअ हाणा माण्हू आहे, जंहिंजो मुतालो करण खां पोइ मूं पंहिंजी हर ॻाल्हि ऐं तहरीर ते ॿीहर सोचणु बि शुरू कयो ऐं उनखे वराए लिखणु बि शुरू कयो। ॿियो पसंदीदा किताब अयाज़ जी आत्मकथा आहे, जंहिंखे पढ़ण सां आऊं घर वेठे समूरी दुनिया जे अदब जे कुन में फेराटियूं खाईंदो रहियुसि। सवाल: आज़ादी। जवाब: जॾहिं ईरान में कामरेड होशिंग असंदीअ खे 6 सालनि जी क़ैद खां पोइ आज़ादु कयो वियो त अहिड़ी आज़ादीअ वक़्तु हुन चंद तारीख़ी लफ़्ज़ चया हुआ, जेके हीअ आहिनि त अॼु मूंखे हिकु नंढड़े जेल टार्चर सेल मां आज़ादु करे हिकु वॾे जेल ईरान में क़ैद कयो वियो आहे। सो असां अहिड़ी आज़ादीअ जा क़ाइल न आहियूं जेका हिकु नंढड़े जेल मां कढी वॾे जेल में क़ैद करे। मां क़ाइल आहियां हर क़िस्म जी सियासी, समाजी, सक़ाफ़ती, क़ौमी, तबक़ाती ऐं इक़्तिसादी आज़ादीअ जो। आज़ादी हिन ऊंधे ऐं मुंडी भर बीठल निज़ाम खे सिधो करे पेरनि ते बीहारण जो नालो आहे, जिते कंहिं बि क़िस्म जो इस्तेहसाल न हूंदो, जिते कंहिं बि इंसान जी ज़ाती ज़िंदगीअ अंदरि दख़ल अंदाज़ी न कई वेंदी। आज़ादी लफ़्ज़ ॿुधण शर्त बि अखियूं ख़ुशीअ विचां खुली पवंदियूं आहिनि। हिकु आज़ाद सरज़मीन जो तसवुरु नज़र ईंदो आहे, जिते को बि ज़ालिम, जाबिर ऐं उनजो साथारी बाक़ी नाहे रहणो। हर इंसान आज़ादीअ जा गीत ॻाईंदड़ हूंदो। अयाज़ जे लफ़्ज़नि जियां: आज़ादीअ खां ओपरा तूं न असांजो भाउ, तूं को पत्थर पंध में असां उतर वाह। सवाल: ग़ुलामी। जवाब: ग़ुलामी लफ़्ज़ ॿुधण शर्त ई मूंखे कराहत ऐं कबाहत महसूसु थींदी आहे। चिड़ ऐं कावड़ महसूसु थींदी आहे। ज़हन में कारियूं ऐं कुथा लफ़्ज़ ईंदा आहिनि। जिस्म तपी वेंदो आहे। आउं पंहिंजे हथनि जी मुठियुनि खे ज़ोर सां बंदि करे ॾंदनि खे कुरटण लॻंदो आहियां। मुंहिंजी अखियुनि मां ॻोढ़ा किरी पवंदा आहिनि जॾहिं इहो यादि ईंदो अथमि त वेझे माज़ीअ में जंगियुनि जे दौर में हज़ारे माण्हुनि खे ग़ुलाम बणाए जेलनि में विझी संदन आॾो जॾहिं चंद मानियूं खाइण लाइ उछलियूं वेंदियूं हुयूं, तॾहिं उहे हफ़्तनि जा हफ़्ता बुखायल क़ैदी मानीअ जो हिकिड़ो गिरह हासिलु करण जे लाइ हिक ॿिए खे रतो छाण करे छॾींदा हुआ, पर खेनि इहा ख़बर न पवंदी हुई त आख़िर इहा मानी असां खां खसी कंहिं आहे। लतीफ़ चए थो, कोड़े लख हज़ार इन ऊंदाईअ अंधा कया। हिन ऊंदाईअ लखें करोड़े इंसाननि खे अंधो करे छॾियो आहे। हिन ग़ुलामीअ ऐं ज़िलत माण्हुनि खां ज़हनी अखियूं खसे छॾियूं आहिनि। मां तॾहिं ई चवंदो आहियां, ग़ुलामी एतिरी त अज़ियतनाक आहे जो अखियुनि खां सोनहरी ख्वाब खसियो छॾे। सवाल: इश्क, मोहब्बत, प्यार। जवाब: आरिसर साहब वांगुरु केतिरा ई दानिश्वर मोहब्बत, इश्क ऐं प्यार खे अलॻि करे ॾिसंदा हुआ, पर मां सिर्फ़ु उन्हनि खे लफ़्ज़नि जो वधीक इस्तेमालु करण खां सवाइ कुझु नथो सम्झां। प्यार हुजे
चाहे मोहबत ऐं इश्क हुआ अॻे ई गॾु ॿुधण में ॿथिया। भगत कबीर चयो त प्रीत न कीजियो पंछी जैसी, जल सूखे उड़ जाए, प्रीत तो कीजियो मछली जैसी, जल सूखे मर जाए। मोहबत हिकु तालक आहे, हिकु ॻांढापो आहे, हिकु अहसास ऐं जज़्बो आहे, जंहिंमें इंसान पंहिंजो पाण अर्पे छॾे थो, पंहिंजो पाण खे तहलील करे छॾे थो। खलील जिब्रान वांगुरु त प्यार जी इंतिहा इहा आहे त प्यार सां प्यार थी पवे। मुंहिंजो मञणु आहे त उहो प्यार मोहबत ऐं इश्क धरतीअ सां हुजे, चाहे सरतीअ सां, पर उहो महबूब सां कबीर जे मथे शेर वांगुरु हुअणु घुरिजे। उहो लतीफ़ जे उन्हनि लफ़्ज़नि जीअं हुअणु घुरिजे, मूं पिरियांसी नींहं छिनण कारण न कयो। महबूब त हूअं बि शाइलाक जहिड़ा संग दिल हूंदा आहिनि, जेकी शाइलाक खां बि कई क़दम अॻिते वधी आशिक़नि जे वजूद खे कपे ख़तमु करे छॾीनि। पर न, मां उन राय सां बि मुतफ़िक़ न आहियां। प्यार मोहबत ऐं इश्क जहिड़े तालुक में महबूब खे मयार ॾियणु ऐं खेसि ॾोही करार ॾियणु बि प्यार जी तज़लील आहे। तंहिं करे आउं चानण चंद जे पासे आहियां, जेको चए थो बेअदब बकवास कनि था, महबूब खे चवनि बेवफ़ा। सवाल, दोस्ती दुश्मनी? जवाब, जॾहिं आउं दोस्तीअ ते सोचींदो आहियां त मूंखे दुश्मन सां बे इंतिहा मोहबत थी वेंदी आहे, पर जॾहिं धरतीअ ते सोचींदो आहियां त मूंखे दुश्मन जहिड़ो ॿियो को बि दुश्मन नज़र न ईंदो आहे। सवाल, बेनज़ीर टाइम्स? जवाब, हिकु अहिड़ो समाज जिते सहाफ़त बराए धंधो हुजे, जिते वॾेरा पोतार ऐं दादागीरत अख़बारुनि ऐं रिसालनि जी ज़ीनत बणियल हुजनि, पर कंहिं देश जे नौजवान जे जज़्बनि ऐं अहसासनि जी दाह खे अवाम ताईं पहुचाइण बजाए संदन मुंठी मरोड़े थुॾे उछलियो वञे, उते बाबू सूमरो जहिड़ो नौजवाननि जी ज़हनी सलाहियतुनि सां निभाउ ऐं खेनि प्रोमोट करे थो। यकीनन हिकु उत्साह ऐं तब्दीलीअ भरियो अमल आहे। बेनज़ीर टाइम्स बाबू खां अॻु बि हुई या न, इहा मूंखे ख़बर कोन्हे, पर उन में को नओं रुझान बाबू सूमरे ज़रूरु विधो आहे, जेको समूरी क़ौम जे ध्यान जो महवर बणियल आहे। हिकु नओं अंदाज़, हिकु नए अंदाज़ में सवाल करणु ऐं जवाब हासिल करणु। यकीनन मूंसां गॾु अहिड़ा केतिरा ई नौजवान मौजूदु हूंदा, जिन नौजवाननि खे स्पेस ॾियण जो अहिड़ो फ़न अॻु कॾहिं न ॾिठो हूंदो। सवाल, अव्हां जो हीरो? जवाब, हर क़ौम पंहिंजी तारीख़ जे डर ते विढ़ंदी आहे। असांखे बि तारीख़ जी सघ आहे, तारीख़ जो तसलसल आहे। उहे सभई शख़्स मुंहिंजा हीरा आहिनि, जिन तारीख़ में धारनि जी जारहियत पसंदी ऐं तसलुत सां हर मुहाज़ ते जंग कई ऐं पंहिंजे क़ौमी वजूद खे क़ाइमु रखियो। पोइ उहो महाराजा ॾाहर खां वेंदे हेमू कालाणी हुजे या कारूंचर जो रूपलो कोल्ही, आज़ादीअ लाइ विढ़ंदड़ सभई शख़्स मुंहिंजा हीरा आहिनि। दोस्तो, हीउ इंटरव्यू पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। अव्हांखे ॿुधी कीअं लॻो, ज़रूरु असांखे कमेंट में पंहिंजी राय ॾिजो। इंशाअल्लाह जल्द अव्हां सां नए मौज़ूअ सां गॾु हूंदासीं। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।